Typical talk. Typical talk. अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टिपिकल टाक 2 सां गॾु मां आहियां सोराब सूर। नाज़रीन, टिपिकल टाक 2 में जीअं तव्हांखे ख़बर आहे त मुख़्तलिफ़ किरदार ईंदा आहिनि असांजे मुआशरे जा, जिन सां ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं। टिपिकल कैरेक्टर ईंदा आहिनि। अॼु असां वटि बि टिपिकल कैरेक्टर आयो आहे जेको तव्हां तक़रीबन ॾिठो हूंदो शहरनि में, ख़ासि करे त बैंकुनि जे ॿाहिरां, मुख़्तलिफ़ ऑफिसिस जे ॿाहिरां या इवन घरनि जे ॿाहिरां बि सिक्योरिटी गार्ड ज़रूरी थी वियो आहे रखणु, छो जो अमन अमान जी हालत एॾी ख़राबु थी वई आहे जो हाणे माण्हू पंहिंजे घर में बि महफ़ूज़ न आहे। इन करे माण्हुनि पंहिंजी प्राइवेट सिक्योरिटी तौरु प्राइवेट सिक्योरिटी गार्ड रखिया आहिनि। अॼु असां वटि बि हिकिड़ो सिक्योरिटी गार्ड आयो आहे, प्राइवेट सिक्योरिटी गार्ड आहे, बल्कि हू सुपरवाइज़र आहे, यानी जेके सिक्योरिटी गार्ड्स जे मथां हूंदा आहिनि, जेके उन्हनि जी ड्यूटी लॻाईंदा आहिनि या उन्हनि खे जॉब ते रखंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ टाइमिंग उन्हनि जी सेट कंदा आहिनि। त सिक्योरिटी गार्ड जो सुपरवाइज़र अॼु असां सां गॾु आहे। असांजे प्रोग्राम में तव्हांखे भलीकार चऊं था। तव्हां पंहिंजी क़ीमती वक़्त मां असांखे वक़्तु ॾिनो। महिरबानी साईं। बसि 25 मिंटनि जो प्रोग्राम आहे। थोरो कहिड़ो असां साईं कहिड़ो क़ीमती ग़रीबनि जो कहिड़ो क़ीमती वक़्तु वॾनि माण्हुनि जा आहिनि, अमीरनि जा आहिनि बाबा, असांजो कहिड़ो ऑफिसरनि जा क़ीमती। साईं तव्हांजो त क़ीमती वक़्तु आहे न, सिक्योरिटी तव्हां ॾींदा आहियो न माण्हुनि। साईं सिक्योरिटी ॾींदा आहियूं असां, इहो मसइलो आहे, सिक्योरिटी ॾियूं था, पर मसइलो आहे सिक्योरिटी जेके ॾियनि था न माण्हू, उन्हनि जो साईं को पुरसाने हाल कोन्हे साईं। उन्हनि जो सम्झो त जीअण जो असली हिते को हक़ु ई न आहे। ॿुधो साईं, कीअं भला? साईं इहो आहे, हाणे असांजी सिक्योरिटी गार्ड ऐं असांखे बंदूक बि ओरिजिनल ॾींदा आहिनि, बंदूक जी लिखत कराईंदा आहिनि। बंदूक फुरिजी वई त 5 लख रुपया तोखे भरणा पवंदा। हीअ जेका तव्हांखे बंदूक न साईं, मां पंहिंजे हथ जी ठाराई आहे। हथ ई ठाराई? हा, पंहिंजी ठाराई आहे, 7,500 में। मां लॻे थी न ओरिजिनल आहे साईं। हा, मतिलबु ओरिजिनल न आहे छा? हा, न साईं, हे ॾिस ओरिजिनल न आहे, डमी आहे बसि। अच्छा, लॻी पई ॿिए जे लेखे बसि कोप आहे, हितो माना कपिड़ो वेड़े छॾींदो आहे या कॾहिं कॾहिं रिपीटर आहे या छा? हा, न हथ ई ठाराई 7,000 ॾेई करे। अच्छा, हाणे ग़रीब माण्हू पघार मुंहिंजी साईं तक़रीबन 12,000, उन 7,000 जी बंदूक ठाराई आहे। ऐं इहा डमी जो तव्हां ठाराई आहे, कहिड़ो फ़ाइदो हिन जो? मतिलबु कॾहिं का फुर वग़ैरह थिए त पोइ छा कंदा? जेकॾहिं हथे पइजी वियासीं न साईं, पोइ बसि रठ करे हणंदोमांसि साईं करे। अच्छा, हा, बाक़ी उहे ॾाढो आहे, परे को बंदूक खणंदो, पेरनि ते किरी पवंदासीं। हाणे 12,000 जे लाइ पाण खे माराईंदासीं त न। 12,000 महीनो? भली या साहब खे बंदूक खणी वञे अॻिलो, असांजो छा वञे हुन सां साईं। ॾिन 12,000 साईं। असल में ईअं आहे, जो कंपनियूं जेकी बि आहिनि न सिक्योरिटी वारी कंपनियूं, इहे कंपनियूं आहिनि साईं, इहे असांजो 60 बि वठनि थियूं, 70,000 बि वठनि थियूं, 50,000 बि वठनि थियूं पार्टी खां। जेका पार्टी खां। हाणे को सिफारिशी माण्हू आहे, उनखे 25,000 ॾींदा या 20,000 या 18,000। बाक़ी असां जहिड़े कंहिंखे 12,000, कंहिंखे हाणे मुंहिंजी साईं, मां साईं 7 साल ड्यूटी कई आहे सिक्योरिटी गार्ड जी, 7 ईमानदारी सां। मानी पंहिंजे घरों ॿधी अचूं, रुखी मानी, ऐं कॾहिं बसर सां, कॾहिं रुखी बि खाई वञूं। जंहिं बि गेट जे साम्हूं वेंदा आहियूं न साईं, पाण अंदरि ई अलाए छा छा घुराईंदा आहिनि। उन ते जेके ईंदा आहिनि साईं मोटरसाइकिलुनि ते जेके ईंदा आहिनि फूड राइडर, हा, इहे अलाए छा छा खणी ईंदा आहिनि असांखे। माना पंहिंजी असां मानी घरों ॿधी अचूं, हेॾो सारो बंगलो। हाणे छा कयूं, पाण खे पुॼा ॾियूं या हिननि जे बंगलनि खे पुॼा ॾियूं? मानियूं खाइनि था वेही। उन को ग़रीब भलो आहे, मुंहिंजे घर सां तव्हां महिमान थी अचो, 5 माण्हू अचो, रुखी हूंदी, सुखी हूंदी, जहिड़ी बि हूंदी, भतु हूंदो, दाल हूंदी, तव्हांखे खाराईंदुसि। पर इहे जेॾा वॾा माण्हुनि जा बंगला अथव, जेॾियूं वॾियूं गाॾियूं अथव, एॾा वॾा दिलि जा नंढा माण्हू अथव। सिक्योरिटी गार्ड ॿाहिरि वेठो आहे, रुखी मानी खाऊं था बसर सां, या 2 रुपया मिलिया, को ॾेई वियो ख़र्ची, को भलो माण्हू हिननि जो महिमान आयो, ॾेई वियो। सॼो ॾींहुं असांखे इहे छा कहिड़ा मां लफ़्ज़ एॾा किना था अचनि जो मां टीवी ते नथो चई सघां, जो हीअ तव्हां फैमिली प्रोग्राम ॾिसंदियूं आहिनि, अहिड़ा किना लफ़्ज़ त सॼो ॾींहुं असांखे CCTV ते ॾिसंदा त सिक्योरिटी गार्ड छा थो करे, छा थो करे। ॿाहिरि त बि ॾिसंदा सिक्योरिटी गार्ड। हिकिड़ो दफ़ो साईं मां रुॻो ई वियो आहियां, पंहिंजो ख़्यालु आयो पंहिंजो हिक जो, त मां वियो आहियां उते, त फ़ोन करायूं सिक्योरिटी गार्ड काॾे, माना हिकु न कयूं, तव्हांजे दर ते मां उते कयां, तव्हां ॾे मोह करे बंगले ॾे कयां। इहे इन्हनि माण्हुनि जो, इहे जेॾा वॾा माण्हू, ओॾा हिननि जा ज़हन नंढा आहिनि, किना आहिनि ज़हन हिननि जा। इहे सॼे मुल्क में असांजे में वधंदा था वञनि साईं। बंगले ते तव्हांजी ड्यूटी हूंदी आहे, पोइ तव्हांखे ज़ाहिर मानी वग़ैरह त ॾींदा हूंदा न, पाणी साईं, खदड़े चवाणी, चांहि वग़ैरह मिलंदी? हाय हाय, सचो को संसार में, को सचो संसार में को हिकिड़ो माण्हू अधु हूंदो, बाक़ी टोटल पाण ढिढ वॾा, हेॾा मोह, यकीन करे हेॾो मोह, मण जो मोह, 5 मण जा ढिढ, हिन शइ में दत गाॾियुनि जो हलाइण, असांखे सॾु कनि हेॾिया हेॾिया।
हा अचां थो बसि ॻोठ सिक्योरिटी गार्ड ही केरु आहे? सिक्योरिटी गार्ड यार उहो कार्ड वठी ॾे मूंखे मां ॻोठ वञिणो न आहे मिलंदो कार्ड बाबा सुपरवाइज़र चयो आहे कार्ड न ॾींदासीं मां जेके बि माण्हू सुपरवाइज़र त तव्हां आहियो न, ॿियो आहे साईं मां न आहियां बाबा ही तव्हां वटि सिक्योरिटी गार्ड आहे, हा मां न आहियां साईं सुपरवाइज़र तव्हांजे मथां अञा ॿियो आहे को? अञा ॿियो आहे हिन जी साईं हीअ जेको आहे सो हिन माण्हूअ खे मां 50 दफ़ो लॻरायो आहे हर 15 ॾींहंनि खां पोइ हफ़्ते खां पोइ ईंदो हाणे बुख मारां थो यार लॻराए किथे लॻरायां थो वरी 15 ॾींहं ड्यूटी करे शनाती कार्ड त घुरंदा न साईं तूं काथो जो आहे केरु आहे शनाती कार्ड त घुरंदा न पोइ हाणे शनाती कार्ड वापसि ॾे सिक्योरिटी गार्ड नथो ॾे बाबा इहो माण्हू 5 दफ़ा आयो साईं ॻोठ मसइलो थी पियो आहे ॻोठ फोन रोज़ तूं सरदार हाणे सरदार जो पुटु आहे बंदूक न हणाए पीनाई करे ईअं बंदूक मूंखे न आणी कार्ड बि मुंहिंजो फासल आहे LIC हिनखे तव्हां कहिड़े बिहाफ ते सिक्योरिटी गार्ड रखियो आहे? क्राइटेरिया छा आहे सिक्योरिटी गार्ड रखण जी? साईं पघार बि थोरी साईं 8,500 में एॾो मिलंदो न साईं 8,500 महीनो? हा साईं कराची जे मां शहर जॾहिं में। 12,000 वठां थो हे DC जो पुटु आहे छा थोरी आहे पघार मां न कंदमि कराची कमु। जहिड़े शहर में साईं 8,500 महीनो मानी बि हुन में पंहिंजी खाए वॾी हा साईं रहिश पंहिंजी कर अरे बेवकूफ़ माण्हू हिकिड़े चैनल इंटरनेशनल चैनल ते माण्हू 6,000 ते बि कमु करे थो त 8,000 शुक्र करे न पर तव्हां हिनखे कहिड़े बिहाफ ते सिक्योरिटी गार्ड ॾिनो न बॉडी ॾिसो हे त बंदूक बि न खणी सघंदो हूंदो चोर वग़ैरह फोरू अचंदो हुनखे रोकींदो कीअं? न साईं छो चोरनि जो मरणो आहे छा 8,000 ते मारींदासीं हाणे असां नकुली बंदूक पंहिंजी हथ जी ठाराई आहे हे चादर जी ठहियल आहे सॼी त मां हिन ते पाण खे माण्हू माराईंदुसि छा हिकिड़ी जाइ ते वेही वधि वेही वधि- साईं न मानी मिले टेम ते न चांहि उहा पंहिंजी खाऊं पघार बि थोरी वठी ॾे कार्ड मां वेंदमि अड़े वॾनि माण्हुनि जी ख़बर न आहे तोखे हो पंहिंजे पीउ माउ खे घरों कढी छॾींदा आहिनि उन्हनि खे चऊं वञी करे कंहिं जेको आहे सो ओल्ड हुन में साईं रखंदा आहिनि ओल्ड वञी। एज होम हा उते रखंदा आहिनि वञी त जीअं असांखे पीउ माउ जी मानी न पचाइणी पए तोखे पर तूं मुड़ुस आहे भलो शाहरुख खान जो पुटु आहे तोखे अॻिला रखंदा त तूं जेको सॼी आहे राति जाॻूं था हिते वेहूं था महिनत नथा कयूं सॼी राति जाॻे थो हे छा चौकीदारी कंदो हूंदो छा? न साईं कोन थो जाॻे मां जॾहिं बि आयो आहियां सदाईं निंड पियो आहे उहो त हिकिड़ो चकर ईअं आहे, हिकिड़ो हिते चकर अची पुट जॾहिं मालिक जे अॻियां तूं निंड पियो हूंदे न हूं भली जाग मालिक जे अॻियां चलो 5 मिंट निंड पियो हूंदे मालिक चवंदो सॼी में निंड पुट चंडो आहे हाणे LIC वठी ॾे न हल मां वञा ॻोठ NIC कोन मिलंदी तो वटि कापी बापी कीअं हूंदी मिले थो? तो वटि कापी बापी हूंदी गुज़ारो कर बाक़ी असां मथो न खा तूं हर 15 ॾींहं खां पोइ भॻो बीठो आहे नौकिरी ते रखाराईं था त वरी चए थो NIC वोटराए ॾे हाणे चवंदा तूं अहिड़ो 6 मोतो आहे। महीननि खां पोइ अचे 6 महीननि खां पोइ LIC मुंहिंजे कहिड़े 6 कमु महीना खां पोइ 6 महीननि खां पोइ सज़ा आहे न साईं सज़ा आहे न तेसि ताईं ॿिए काथे नौकिरी न करे सघे? साईं हिते ट्रेनिंग थींदी आहे ईअं थोरी आहे ट्रेनिंग कहिड़ी थींदी आहे सिक्योरिटी गार्ड? सिक्योरिटी ट्रेनिंग हूंदी आहे न साईं चवंदा आहिनि बाबा तव्हांजी पघार थोरी आहे पाण बचाइणो आहे पर ॿिए खे बि बचाइणो आहे रड़ियूं करणियूं आहिनि त धाड़ो धाड़ो चोर 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 सम्झे बाक़ी इहो आहे जो हल्को फुल्को कुतो आहे को बिलो आहे उहो घर में न दाख़िल थिए कोई हल्को चोर ईअं हुजे चोरी वारो उहो दाख़िल बाक़ी डाकू अचे थो बंदूक वारो अचे थो असांखे भॼी जान छॾाइणी आहे या हुनखे मिंथू करिणी आहे असांजा बच्चा ग़रीब आहिनि माना पोइ तव्हां हुननि खे चवंदो असां पाण खे बचायूं या तव्हांखे बचायूं? हा पाण खे बचायूं या पाण मां तव्हांखे बीठो आहियां जल्दी मूंखे LIC तूं वठी ॾे मुतबर आहे तूं हल हल NIC न मिलंदी छो न मिलंदी तूं मुतबर आहे NIC हिते पहिला ॿोली में मुंहुं मां चोड़ाए त प्यार मां त कावड़ियल नादरा वारनि ते आहे त तोखे कहिड़ी शक्ल ते NIC ठाहे ॾिनो मूंखे वठी तूं ॾे जॾहिं न। फोटू कीअं आयो मां हुते? ॻोठ वञी हुते होटल ते कमु कहिड़ी कयां बि हुजे शनाख्ती कार्ड शनाख्ती कार्ड हुनजो इहो हक़ आहे साईं हिनखे तव्हां वापसि हुनजी नौकिरी छॾे थो। ईअं त हिन अहिड़नि जो ठाहियो था शक्लनि जो त पोइ जानवरनि जा बि ठहियल 15 ॾींहंनि जा पैसा बि नथा ॾियनि न 15 ॾींहं जी पघार बि हा नथा उहा मिलंदी थी ऐं LIC बि न मिलंदो महीनो साईं पूरो कंदो पघार पोइ मिलंदी बाक़ी ईअं हर कोई इहे भॻो करे जेको आहे सो पोइ त चोर थियो न साईं कीअं सुभाणे चोर थियो तूं परायो घर ॾिठो आहे हुनजे घर में केरु केरु दाख़िल थिए थो केॾी महिल मालिक टाइम ते आहिनि न आहिनि इहे सभु ख़्यालु रखणी पवंदियूं इहे खणी न त हलियो वेंदो अहिड़ो मां मुतबर आहीं, वाह, अहिड़ी हणंदमि आहे जो ईअं काकड़े मां कढंदो मां। धकु न हणिजो हिते चंबे सां ई मरी वेंदो हिनखे धकु न हणो हरुभरु। अच्छा अक्सर इहो ॾिठो वियो आहे त सिक्योरिटी गार्ड जेके आहिनि उहे पाण बि मुलविस हूंदा आहिनि चोरीअ में धाड़े में साईं केतिरनि ई बैंकुनि खे बि पाण ताला कटे करे पैसा खणी भॼी विया। मुलुस तॾहिं थींदा आहिनि जॾहिं उन्हनि सां नाइंसाफ़ी थींदियूं आहिनि न साईं पोइ चवंदो हिन ज़िंदगी ऐं इहो छा आहे घणो तव्हां ॾिठो हूंदो त मालिकनि खे बंदूक खणी मारे बि छॾियो आहे तॾहिं मां पंहिंजे हथ जी नकुली बंदूक ठाराई जज़्बाती माण्हू हुआसीं असां ॿिए खे त न मारे सघंदासीं पंहिंजो पाण ते फ़ैर करे पंहिंजी ज़िंदगी जो अंतु आणींदासीं इन जे लाइ मां जेको आहे सो पंहिंजे हथ जी बंदूक ठाराई आहे साईं चादर जी पर साईं तॾहिं त शाइर चयो आहे न भले यार असांजो यार न थी पर धरतीअ जो गद्दार गद्दार न थी
बाज़ार फुराए चोरनि खां तूं अहिड़ो चौकीदार न थी। हा साईं, त अहिड़ो चौकीदार त न थियो न जो पाण हथ सां फुरायो। ॾसी असां ज़िंदगी न कई आहे। पुराण वारा पुराण हूंदा पोइ उहे वरी नतीजो बि लोड़ींदा आहिनि, बाक़ी असां ज़िंदगी में न फुरियो। इन ॻाल्हि जो इहो त न आहे न त तव्हांजी पघार जेकॾहिं घटि आहे पूरो न थी पए त पोइ तव्हां हथ सां चोरी करायो या पाण चोरी करे भॼी वञो। असां तव्हांखे सिक्योरिटी लाइ तव्हांखे हुते पर्पज़ लाइ रखियो वियो आहे, सिक्योरिटी असांखे कई साल थी विया आहिनि साईं नौकिरी कंदे। पोइ तव्हां हक़ लाल जी नौकिरी कयो था, सुठी ॻाल्हि आहे न। साईं हक़ लाल जी नौकिरी नथी थी जेकॾहिं सघे। पघार घटि आहे त छॾे ॾियो। तव्हांजी महांगाई केतिरी थी वई आहे, महांगाई एतिरी थी वई आहे जो साईं तव्हां यकीन करे तव्हां सब्ज़ी नथा वठी सघो। बिल्कुलु इहा ॻाल्हि सही आहे, मुर्गी त महांगाई परे जी वधीक ॻाल्हि आहे, आहे। असांखे पाण हिन ॻाल्हि जो अहसासु आहे, पर हाणे ब्रेक जो वक़्तु थिए थो, ब्रेक खां पोइ वधीक हिन ते ॻाल्हायूं था। नाज़रीन, सिक्योरिटी गार्ड असां वटि मौजूदु आहे, पर वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। टिपिकल टाक टिपिकल टाक। बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। टिपिकल टाक 2 में असां वटि सिक्योरिटी गार्ड आयल आहे, जंहिंखे चौकीदार बि चवंदा आहियूं असां सिंधीअ में। उहो सिक्योरिटी कंदो आहे ऐं अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं बि कंहिं ऑफिसिस में वेंदा आहियूं त अॻु में पहिरियां असांजी जेको वास्तो पवंदो आहे गार्ड सां पवंदो आहे, अॻिते न छॾींदो आहे सिक्योरिटी गार्ड, या चवंदा आहे पहिरियां साहब खां पुछी अचां मां बीहो हिते तरसो। यानी साहबनि खां वधीक जेके हूंदा आहिनि उहे गार्ड, उनखां वॾा साहब हूंदा आहिनि, ॼण पहिरियां उन्हनि सां मिलूं, उन्हनि खे ख़ुशि कयूं, ख़र्ची पाणी ॾियूं, पोइ अंदरि वञी करे असां वञी सघूं था। ईअं बि थींदो आहे तव्हां कंहिंखां ख़र्ची पाणी वठी पोइ छॾींदा अंदरि कंहिं ऑफिस में, अगरि तव्हांजी ड्यूटी लॻे त? साईं न, माण्हू वठंदा आहिनि, पर मां ज़िंदगी में न वरिती आहे, पर माण्हू वठे साईं। हिते 12,000 आहे, जॾहिं त तव्हांजे गवर्नमेंट जा जेके मुलाज़िम आहिनि, वॾा वॾा ऑफिसर जंहिंजूं लखनि में पघारूं आहिनि, पेट्रोल बि उन्हनि खे गवर्नमेंट ॾे, गाॾी बि गवर्नमेंट जी, बंगलो बि गवर्नमेंट जो, उनजे बिजली जो बिल बि न अचे, हर शइ उन जे बावजूदि बि रिश्वत वठे, त पोइ अदा मूंखे बंदूक खण, मां हिते न रहंदुमि। नकली बंदूक हाणे कहिड़ो हिन मां फायर थींदो? मिसाल त थियो, उन्हनि जी त ॻाल्हि अलॻि आहे, उहो त करोड़े अरबे रुपयनि जी करप्शन कनि था। ॻाल्हि ई आहे न तव्हां माना नंढी लेवल ते बि माना 10, 20, 50, 100 बि वठो था, पोइ छॾियो था माण्हू खे अंदरि। साईं असांजो हक़ आहे न, हिकिड़ो माण्हू नाजाइज़ ई हेठो कागज़ ठारायूं थो वञे, उते असांखे जेकॾहिं 50 रुपयो 100 रुपयो ॾिनई चांहि जो, त इन में हुनजो जेकॾहिं उहो माण्हू दहशतगर्द हुजे या फोरू हुजे, चोर हुजे, धाड़ेल हुजे, ऐं तव्हांखे 50, 100, 500 ॾेई करे 1000 अंदरि हलियो वञे, ऐं अंदरि वञी करे तव्हांजे मालिक खे ॿारे भॼी वञे, पोइ केरु ज़िम्मेवार आहे? जिते नाइंसाफ़ी थींदियूं न साईं, जिते पघारूं थोरी हूंदियूं न, उते इहे कम थींदा। अखराजात ॾिसे थो केॾा आहिनि, माण्हुनि पंहिंजूं इज़तूं लुटाए छॾियूं आहिनि, ग़रीबनि जूं इज़तूं लुटिजी वियूं, यकीन करे। उहो त सही साईं आहे, मां तव्हांखे ॿुधायां, बिल्कुलु इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे। ख़ैराती जेके माण्हू जेके ख़ैरातूं कनि था न, जेके ख़ैराती पैसा ॾियनि था, किथे कपिड़ो किथे लटी, उहे बि इज़तुनि जा पामाल कनि था माण्हुनि जा। साईं तव्हां ॾिसो नथा, तव्हां साईं असां ॾिसंदा आहियूं साईं, असां नौकिरियूं लॻियूं आहिनि, असां सिक्योरिटी गार्ड कयूं आहिनि उते न साईं। उहे बि जेके हरामी आहिनि न, जेके ईअं करे कपिड़ो ॾेई हथ में, नियाणी जे हथ में ईअं मरोड़ो ॾिनी था अचनि, इज़तूं पामाल थियनि थियूं, छाजे करे त साईं असांजा जेके मुल्क में, असांजो मुल्क वॾो ख़ुशहाल आहे, हिन जहिड़ो मुल्क पूरी दुनिया में न आहे। तव्हां नेट ते ॾिसो न साईं, ॿिनि मुल्कनि में, हिकिड़े मुल्क में रुॻो बर्फ़ आहे, रुॻो बर्फ़ आहे, उते फसल कहिड़ो थींदो? हिकिड़े मुल्क में रुॻो सिॼ आहे त बसि सिॼ आहे, हिकिड़े मुल्क में सीउ आहे त सीउ आहे, पाणी कोन्हे किथे। हिन मुल्क में हर शइ आहे साईं, पोइ बि ग़रीबनि सां एॾी हो, छाजे करे साईं? पोइ इहे नाइंसाफ़ियूं थींदियूं साईं। असां पंहिंजी ज़ाल, असां पंहिंजी नियाणी किथे, बाबा हिकिड़ो माण्हू चए थो साईं असां पैसा विरायूं था, उते साईं तो जहिड़ा किना लाग बीठा आहिनि, हे तुंहिंजे कैमरामैन जहिड़ा न किना नौजवान बीठा आहिनि, जेके ताड़ियूं बीठा आहिनि, तारा फोटारियूं नियाणियुनि खे ॾिसनि था, सम्झो साईं। पर ईअं मौलवी साहिबु हिकिड़े तक़रीर कई मस्जिद में, मां हुन ज़रूरु ज़िक्र कंदुमि ऐं सलाम आहे हुनखे। हुन चयो तव्हां कंहिं ॿिए जी नियाणी खे तकींदव त तव्हांजी नियाणी बि तकी पई हूंदी। उन सही चयो, ॿुधो साईं, इन्हनि खे हया शर्म थियणु घुरिजे। अलाह जी शइ विराइण खां पोइ अड़े तव्हां ॿिलऊं ईअं तकियो था। असां वटि बि ओरिजिनल बंदूक न हूंदी आहे, न त हवाई फायर करे पाण खे बि अंत आणे छॾिजे, ऐं हुननि जो बि। अच्छा, केतिरी दफ़ा इहो ॾिठो वियो आहे त सिक्योरिटी गार्ड ज़ाहिर आहे गुरबत बि आहे, महांगाई आहे, पघार घटि आहे, उहे पोइ फर्स्ट एड थी करे कॾहिं कॾहिं माण्हूअ खे बि मारे विझंदा आहिनि। इहो थिए थो साईं, हिकिड़ो दफ़ो ईअं खोड़ वाक़िया थिया आहिनि। मालिक छो थो थिए? कॾहिं कॾहिं मालिक शराब पी करे, हिकिड़ो माण्हू सुबुह खां वठी राति जो वेठो आहे, तूं राति जो 12 बजे अचे थो, ऐं पोइ बि हुनखे चगड़ मुंहिंजो हर न ॿुधी, मुंहिंजो दरवाज़ो न खोली, गारियूं भेण जूं, माउ जूं, नंढियूं वॾियूं गारियूं ॾेई हुन माण्हूअ खे, उनखे बाहि न चढ़ंदी। छो सॼो ॾींहुं तव्हांजी घर जी मां हिफ़ाज़त कयां थो, कई ईअं सिक्योरिटी गार्ड मालिकनि खे मारियो आहे। मां मालिकनि खे इहो अर्ज़ु कंदुसि
त मालिकूं सिक्योरिटी गार्ड ग़रीब हूंदा अथव, इन्हनि जा जेके आहिनि न सम्झो दिमाग़ी तौर बि वीचारा मफ़ल हुजनि, दिली तौर बि, ज़हनी तौर बि, माली तौर बि उन्हनि वटि का शइ कोन्हे, उन्हनि सां बाबा प्यार सां पेश ईंदो। तव्हांजो मुस्कुराहट हुनजी ज़िंदगी आहे सम्झो। हाणे तव्हां हिकिड़ो माण्हू पघार ई हुनजी 12,000 या 20,000, तूं किरोड़नि जो मालिक आहे, वरी गाड़ियूं बि उनखे ॾे, वरी हथियार बि उनजे हथ में आहे। कॾहिं बि हथियार वारे माण्हू सां मज़ाक न कयो। हिकिड़ो त वाक़ियो थियो, नंढड़ो ॿार हो मास्क पाए, साईं उहो बि असांजो दोस्त हो, त पोइ जेल में हलियो वियो। पोइ मास्क पाए वञी करे उनखे ईअं डिॼाए छिरक पई, उनखे बंदूक हुई ईअं टका कढायसि। हालांकि उन ईअं ई ॿार आहे, छोकिरो आहे, पर हुन बाहि मोई त यार रोज़ तंग कंदो आहे मूंखे। अच्छा, हाणे ॿार खे मारे विधई। ईअं ई जेको आहे सो हिकिड़ी LIC वठी ॾे मूंखे साईं ॿी कंपनी घुरायो आहे होॾे। ॿी सिक्योरिटी बि कंपनी में वञो। अच्छा, चवंदा भले LIC में खणे मुसां भलो तोखे फ्री में ई न रखंदो केरु। हे साईं वरी चल मुछूं कूड़ा हीअं हाणे मुछूं छो कूड़ायूं, हुन कंपनी में नथा चवनि। बाबा मुछूं कूड़ाईंदे त माना जेको चोर आहे, को धाड़ेल आहे, को इहे ॿ नंबर माण्हू ईंदो परे खां ॾिसंदो, चवंदो इंसान आहे, कहिड़ी भला हाली सोच में हू परेशान थींदो। इन बुड़तड़ में हूंदो, तूं रड़ियूं करे वठंदे। हाणे ॿी कंपनी में वञे थो ज़ारा तो शनाख्ती कार्ड 40,000 साईं पघार। 40,000 पघार। हे मूंखे 8,000 मुंहिंजे ख्याल में इहे कंपनी वारा नाबीन हूंदा, सॼी कंपनी मालिक हुनजो अंधो हूंदो, नाबीन हूंदो जेको तोखे 40,000 ॾे थो ऐं 40,000 में रखे थो। न मूंखे चयो आहे LIC में इहो कार्ड मूंखे वठी ॾिजाए। मां कार्ड बि तोखे साईं महीने खां पोइ मिलंदो, बल्कि 6 महीने खां पोइ। इहे कीअं 6 महीना हाणे थी वियो आहे। पोइ 6 महीना ही काॾे वञे तेसि ताईं? 6 महीना साईं पंहिंजो शनाख्ती कार्ड कापी अथसि हुन में करे, बाक़ी ॿियो कापी करे कोन्हे न मूं वटि, ओरिजिनल वठी आहियां साईं। उन कंपनी खे का शख़्सी ज़मानत ॾियो तव्हां के माण्हूअ जे केराफ़? इहा त तुंहिंजी ग़लती आहे न, तूं शनाख्ती कार्ड जी कापी बि न कराई आहे, इहा त तुंहिंजी ग़लती आहे न, असांजी त न आहे न साईं। मुंहिंजी ग़लती थी आहे, ओरिजिनल तूं हिकदमि अची वञी महिल हिकदमि हुनखे ॾिनई। ओरिजिनल घुरंदा आहिनि पुटु, अॼु बि असां ओरिजिनल खणी वेठा आहियूं, ईअं थोरी आहे, ओरिजिनल खणी वेठा आहियूं न असां को नकुली खणंदा आहियूं। तव्हां ओरिजिनल कीअं रखियो आहे? तव्हां बि त ॾिनो हूंदो न कार्ड नौकिरी वठण लाइ। साईं पोइ असांजो जेको ठही वियो न, सॼो कुझु थी वियो न, प्रोसेस हो न, हाणे असां 7 साल असांजी उहो थी आहे, त हाणे ओरिजिनल रखी वेठा आहियूं। अच्छा, हा न साईं। पोइ हाणे हीअ जेकॾहिं ॿी कंपनी में लॻे थो, उते 40,000 पघार बि सुठी ॾियनिसि था, उते मानी वग़ैरह बि तव्हांखे उन तरफ़ कंपनी हिनजो वालिद साहिबु हूंदो, उहो गुज़ारे वियो आहे, उहो चवंदो हे कूड़ो कूड़े जो पुटु अथव। न साईं हुते मानी बि ॾियनि था, रिहाइश बि ॾियनि था, मानी बि ॾियनि था, अहिड़ियूं कंपनियूं बि आहिनि। हे साईं असां या त उहे कुतनि जा शौक़ीन हूंदा, हिनखे कुतो करे रखनि, एतिरी पघार ॾियनि, बाक़ी LIC वठी ॾे वरी कावड़ ठही थी, कावड़ बाक़ी खिलो वरती थी, कावड़ करे तो, इहो कावड़ तो करे माना साईं वरी अचे न 24 कलाक वियानी साईं। असां हिकु दफ़ो मालिक आयो, बीमार थी पियो, 24 कलाक ड्यूटी कर तूं, सॼी राति जाॻे में, सॼो ॾींहुं जाॻे, ॿिए ॾींहं ते बि न आयो। ऐं साईं हिकु दफ़ो जेको आहे सो मालिक खे चई त मुंहिंजा जेको आहे सो माइट आया आहिनि, ख़ानदान वारा आया आहिनि, मां उन्हनि सां जेको आहे सो विया थो कचहरी, भर में ई छपरड़ो हुजे, उते जीअं माइट आया आहिनि, मां उन्हनि सां कचहरी थो कयां। मां देरि कई, आख़िर मालिक पाण वियो थो, उते ॾिसे त 5-6 कुआ वेठा आहिनि, उन्हनि सां कचहरी था कनि पिया, वरी उन्हनि खे बि शंगरियूं खाए थो, वरी पाण बि खाए थो पियो। मालिक चयो इहे तुंहिंजा माइट आहिनि? चई असांजा माइट इहे थी सघनि था। पापनि जी सुठी ॻाल्हि आहे इहा त, पर हाणे हिन जो छा थींदो पोइ? आख़िर गुज़र सफ़र कीअं कंदो? साईं इनखे परवाह ई न आहे। तव्हां चांहि घुरायो, हाणे 3 चांहि घुरायो, हिनखे चांहि सिर्फ़ु तव्हां आङुर ॿोड़े वात में विझो, उन में ई पेट भरिजी वेंदो हिनजो। केक जो हिकिड़ो बोड़ो एतिरो विझो, उन पेट हे छा खाईंदो? हे त उहो आहे, कंहिं बि कुती खे हथु ॾींदो चढ़े हलियो वञे, सवारी जी परवाह। कन्वेंस जो मसइलो ई न आहे, कन्वेंस जो मसइलो ई न आहे, ॿिली खे हथु ॾे, कुती खे हथु ॾे, चढ़े हलियो वञे। रोज़ इहा धमकी ॾींदो आहे, तूं हल तोखे हथियार में हथु न विझो कर। हथियार कहिड़ो तव्हांजो? काकड़े माना कढाए असली हथियार आहे, मिड़ई डरियाइण जे लाइ माण्हुनि खे रखियो अथव। हाणे हिते जो हुजे त हाणे कंहिंखे कहिड़ी ख़बर आहे? तूं बि त सम्झो हूंदो न असली आहे, मां न ॿुधायां त पोइ थिए न। मां असली सम्झमि। इहा शइ आहे, घणा ईअं वीचारा पंहिंजे हथ जूं पाइप वठी ॿुधे पा, हीअ त अञा मां टीन जो पाइप आहे, उहो पाइप जेकी बिजली में इस्तेमालु थींदा आहिनि, पाणी में, प्लास्टिक आहे, पाइप विझी उन्होंने कलर करे, ऐं हेॾो वरी जेको आहे सो काठी जो हणी करे बाबा बंदि कयो। सिक्योरिटी ॻाल्हि लॻा बीठा, हे पटो बि थेले जो हिकिड़े जो कढी करे विझी छॾियो।
अच्छा हूअं सिक्योरिटी गार्ड जा बुनियादी कम कहिड़ा हूंदा आहिनि? सिक्योरिटी गार्ड जो सभु कमु या बेसिकली चौकीदारी आहे। हम्म, चौकीदार हूअं रखे साधन कपिड़नि में, हे चौकीदार आहे जेके बाबा बराबरि ड्रेस हूंदी, हर शइ हूंदी। मां सिक्योरिटी गार्ड जी ड्रेस पाईंदुमि, ब्लू वारी जेकी हूंदी न साईं, पोइ उहा मुख़्तलिफ़ कंपनियूं जूं मुख़्तलिफ़ ड्रेसिस हूंदियूं आहिनि। पघार थोरी पोइ मालिकनि खे चुमाए 2000 वधायो, पंहिंजी ड्रेस वठी ॾियो तव्हांजे लाइ, मां ईअं सम्झ त कुते खां वधीक निभाईंदुसि, सिर्फ़ु 2000 वधायो। अच्छा, पोइ 2000 वधायो, हाणे सिक्योरिटी हे हथ जो हणी करे हर शइ अहिड़ी ड्रेस वठी ॾिनो। अब हाणे बसि परे खां माण्हू सम्झंदो शायदि कंपनी एक्साइज पुलिस में आयो या FC या एहलकार FC जा आहे, उन्हनि जी बि एहलकार अहिड़ी वर्दी हूंदी आहे न? थोरो दाबो हूंदो न, पर डिॼी वेंदो। अच्छा हा, ईअं वेठो हूंदो आहे। अच्छा, ब्रेक जो वक़्तु थिए थो, ब्रेक खां पोइ वधीक ॻाल्हायूं था, हाल वठूं था तव्हां खां। जी नाज़रीन, वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। टिपिकल टाक। टिपिकल टाक। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भली का टिपिकल टाक 2 में सिक्योरिटी गार्ड अॼु असां वटि आयल आहे, जेको माण्हुनि जी सिक्योरिटी ते हूंदो आहे ऐं माण्हुनि जी सिक्योरिटी कंदो आहे, ऑफिसिस जी, तव्हांजे घरनि जी, बैंकुनि जी। ख़ासि करे बैंकुनि में अक्सर ॾिठो वियो आहे त जेको बैंक जो मैनेजर आहे उनजी 1.5 पघार आहे, ऐं जेका उनजी सिक्योरिटी थो करे, गेट ते जेको बीठो आहे पूरी बैंक जी सिक्योरिटी करे, उनजी 15,000 20,000 पघार, 12,000। ईअं छो इहो? ईअं छो? पघार घणी आहे, पघार घणी आहे। हाणे तूं पंहिंजी कंपनी रजिस्टर कराई, हाणे सॼा पघार माना तोखे घर वेठे मिले। जेके क्लार्क वेठा आहिनि रखिया आहिनि उन्हनि उते, जेके ऑफिस में पटियाला रखिया आहिनि का उनखे, उहे असांजी पघार में उहे खणनि था पिया। माण्हू घटि में घटि असांखे 50,000 ॾियनि त असां पंहिंजो सिरदान ॾियूं साईं। पीउ बि असांजो न चोरी करणु अचे कंहिं मालिक जे बंगले में, त पीउ खे बि असां ॻोल्हे आणूं, एॾो सिरदान ॾियूं जेकॾहिं असांखे 50,000 ॾियनि प्राइवेट सिक्योरिटी वारनि खे। वठनि असांजो 70,000, भली भली कंपनियुनि में रखनि, उते अञा महांगी आहे, 1,20,000 जो सिक्योरिटी गार्ड आहे। अच्छा, फर्ज़ु कर मां मुछूड़ खां थुलियूं ईअं टाइट थी, तारा ईअं करे चशो बशो करे घुमां, त भाई 70,000 जो गार्ड आहे। पर घणा माण्हू चवंदा आहिनि, माना घणा वरी बंगलनि वारा बि चवंदा आहिनि, शौक़ीन हूंदा आहिनि, उहे चवंदा आहिनि बाबा ताक़तवर हुजे, संडो हुजे, सम्झे थो न? उहो त अक्सर ॾिठो आहे, सिक्योरिटी एजेंसियूं जेके हूंदियूं आहिनि उन्हनि जी क्राइटेरिया इहा हूंदी आहे त ख़ासि करे रिटायर्ड फ़ौजी जेके हूंदा आहिनि उन्हनि खे तरजीह ॾिनी वेंदी आहे त उहे असांखे खपनि, हा, उहे बि सिक्योरिटी गार्ड जे या लाइ। नौजवान हुजनि। पोइ तव्हां अहिड़नि माण्हुनि खे कीअं था रखो? जी हाणे हिते आयो हिकिड़ो कमज़ोर तरीन माण्हू, इनखे तव्हां गार्ड रखो था, या तव्हांजी का ट्रेनिंग आहे कोन? हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, तो खोलियो आहे दुकानु, तुंहिंजो दुकानु खोलियो ई 50,000 में आहे, तोखे ज़रूरत बि आहे, चोरी कारी आहे, हे हो ॿुधाए तो कहिड़नि इलाइक़नि में छा छा थियो हाणे, त तूं 50,000 जी तुंहिंजी टोटल इन्वेस्ट आहे, उते तूं चौकीदार घणे जो रखंदे? चौकीदार त रखी नथा सघूं एतिरी। 7-8,000 जो न वधि में वधि। हा, इहो आहे न बाबा, इहो भंडार आहे न। हाणे कंपनी 10,000 वरिता, 7,000 में 3,000 अहिड़े माण्हू किने ते त 3,000 बचंदा आहिनि। हे को मुतबर थोरी आहे, वॾियूं चोरियूं कारियूं आहिनि साईं। अच्छा, इन मां केस कराची जो अगरि सिक्योरिटी गार्ड मरी थो पए ख़ुदा न ख़ास्ता, या ज़ख़्मी थी थो पए हमले में कंहिंमें, बसि उनजो इलाज केरु कराए? पोइ कंपनी कराए? कंपनी बसि थुक बुझो थोरो, पटी मलम, जीअं थुक बुझो पटी मलम, गोरियूं 2 ऐं जीअं मरी थो वञे जेकॾहिं हमले में, मरी वियो त बसि, बचाइण में, मालिकनि खे बचाइण मरी में, वियो त बसि, उन पेरनि खे कुझु न मिलंदो? कुझु बि छाजे करे? बसि चवां सिक्योरिटी। माना उहो चवंदा पंहिंजो फर्ज़ु निभाईंदे बसि शहीद थी वियो। हिते गवर्नमेंट जो माण्हू भई मुलवस हुजे दाड़ेलनि सां चोरनि सां, उहो मरी वञो की इनाम इकराम। बसि प्राइवेट माण्हू जी को वैल्यू न आहे साईं, यकीन करे। वरी हिन खे छा? साहिब सां ॻाल्हाए, नूरदीन सुम्हियो अथई। हलो साईं, कहिड़ा हाल अथव, ख़ुशि आहियो? हा साईं नूरदीन साहिबु, मसइलो इहो आहे जो असांजो जेको सुपरवाइज़र आहे, असांजी कंपनी जो इहो असूल आहे त 6 महीननि खां पोइ शनाती कार्ड खणी वञी सज़ा तौरु, छो जो हे माण्हू महीने में 3 दफ़ा ईंदो आहे नौकिरी ते रखो, नौकिरी ते रखूं था 7 ॾींहं 15 ॾींहं ऐं 18 ॾींहं, भॼी हाणे मूंखे महीने जी पघार ॾियो। हा, बूट त मां हणांसि थो, छो जो मां हाणे प्रोग्राम में वेठो आहियां, बूट बि मूंखे साहिब जो पातल आहे, साहिब ॾिनो तोहफ़ो, सोड़ो थी पियो साहिब खे, पोइ मां इहो बूट हणांसि थो साईं। हा, हिते निकिरां रुॻो प्रोग्राम, बसि हो चयो अहिड़े माण्हू खे त बूट हण। पोइ छा इहा नौकिरी बि विञायो छा हुनजी? साईं हुन चयो त मां छा, सुपरवाइज़र आहे ॿी कंपनी जो, हुन सां हुनखे चएं त हिते ईंदो ई न आहे नौकिरीअ ते, 3 ॾींहं 4 ॾींहं ईंदो आहे, वरी हलियो ईंदो आहे। हा ॾिसो हिन जी अची त भला मां ॻोठ ते वञा न, मां हिते ख्वाल थी वियो आहे शहर में। तोखां पुछंदा तूं असली वॾो, राति जो पुलिस वारा रोकनि त किथां जो कहिड़ी पोइ तूं कंहिंजे थेले में सुम्ही पवंदे, केरु तोखे कुझु न चवंदो।
या कंहिंजा जानवर बकरियूं बकरियूं हुजनि, हुन में वञी लेलोड़ो थी करे बीह मां ॿाहिरि बीठो आहियां ॿाहिरि, मां ॿुधाए थो मूंखे हथो नवी जो हथियार में एनर्जी वधी वई मूंखे। काकड़े मकड़ थो मां वांगुरु 6 महीननि खां पोइ अची वठेसि तेसिताईं ॻोठ हलियो ऐं पघार बि त नथा ॾियनि, भला किराए जा पैसा ॾे, मां ॻोठ वञा पोइ 6 महीननि खां पोइ चई अची खणा। किराए जे पैसा असां वटि पाण हूअ इन सिहत ते हूअ कावड़ ठहे नथी तुंहिंजी, कुझु न करे सघंदे हिन जो। साईं बाक़ी मां काॾे वञा, छा कयां मां? ग़रीब कमज़ोर माण्हू आहे, तूं छा थो करे सघे? बाबा तो मिलंदो हाली प्रोग्राम असां करण ॾे, असांजी आम ॻाल्हि हुई विच में अची घिरी पियो आहे त पोइ असां सलाह ॾियूं न। पोइ भला किराए जा पैसा ॾीं थो पिया हा ॿार, तूं हल हल किराए जा पैसा ॾियूं था, न ॾिनई पोइ हे खणी वेंदो मां। हथु न विझ लूसी। साईं तव्हांखे भला शौक़ु हुयो छा सिक्योरिटी गार्ड थियण जो नंढे हूंदे खां? बाबा बेरोज़गारी आहे, शौक़ु असांखे छा सिक्योरिटी गार्ड अहिड़ी मुतबरी आहे असां बसि शौक़ु हो माना बुख कोन थिया हो, बेरोज़गारी बेरोज़गारी आहे न साईं, बेरोज़गारी आहे बसि। दाबो बि अगलनि ते वर्दी पाती पई आहे हिकिड़े माण्हू खे साईं, हाणे ईअं थियो आहे सचल जे इलाइक़नि में, सचल थाणो आहे हुनजो इलाइक़ो आहे सॼो सफ़ुर आहे, पर इहो सचल ॻोठ आहे, 40 ॼणनि माण्हुनि खे फुरियो आहे, 10 ॼणनि दाड़ेलनि 10 फोरू आया, ॾींहं ॾिठे जो इहो सोशल मीडिया ते ॾिठी से ख़बर। 8-9 दुकान, पूरो होटल, हिकिड़े केबिन वारे वीचारे जी पूरा सिगरेट हुनजा पान उहे बि खणी उहो सुबुह जो उहो थियो, वरी शाम जो डॉक्टर ममता जी क्लिनिक आहे उते मरीज़नि खां फुरे आहे। उते इहो फनकार बि तव्हांजो साईं आयो हुओ, फनकार सिंगर आहे तनवीर अली, तनवीर उनजी फैमिली खां फुर करे विया। वालियूं माइन जूं वालियूं ज़ोरी पिया छिननि हुनखे त उहो साईं आहे बिल्कुलु इन इलाइक़े में, ख़ासि करे सिंधी इलाइक़े में इहो आहे। हाणे सिक्योरिटी गार्ड भाणे जेका पाण फुर करे विया साईं, सुबुह जो उनजी फैमिली आई लाड़काणे खां, जीअं उन्हनि खे वठणु वियो सुबुह जो 5:30-6 वॻे, उतां उनखां फुर करे विया, मोबाइल फुरियो आहिनि, पैसा बि फुरियो आहिनि, गाॾीअ जी चाबी बि कढी वियनि पछाड़े जी, कढ न लॻे। साईं भला ॾियो ख़बर मुल्क में हुकूमतूं आहिनि या छा? हुकूमतूं साईं आहिनि त साईं, ॿुधूं था थियो आहे, तव्हांखे ख़बर न आहे छा इहा? मां त जेकी साईं ॾिसां तूं मुंहिंजे साम्हूं रोज़, असां त रोज़ असांजे पटीर करे वेह वेठ थी, असां हीअं कयूं वेठा आहिनि, फुरियूं हलिया था वञनि कल्ह सॼी। साईं उहो फोर्स आहे, पर उहो तक़रीबन MNA MPs या मिनिस्टरनि सां गॾु स्काड में आहिनि, माना पाण खे बचाइनि था, बाक़ी जेको या वरी जेके एहतजाज कनि था प्रेस क्लब जे ॿाहिरां, टीचर जेके आहिनि, उस्ताद जेके उस्ताद भर्ती थी न आया आहिनि अञा ताईं, एहतजाज था कनि असांखे नौकिरी ॾिनी वञे, 40 मार्कुनि ते असांखे नौकिरी नथा ॾियो, 33 पास वारनि खे ॾेई छॾी अथव, उन्हनि ते लठबाज़ी थिए थी, उन्हनि खे आसू गैस हणनि था। बाक़ी जेके कश्मीर कंदकोट में हालत तव्हां ॾिसो था, ईंदे कराचीअ खां वठी कश्मीर ताईं, कंदकोट कश्मीर सिंध में आहे साईं? न त बाक़ी आहे नाइजीरिया में। अच्छा सिंध में आहे? चवां थो कराची खां कश्मीर ताईं सिंध आहे न साईं। अच्छा अच्छा, मां हाणे अॼु मूंखे वॾी महिरबानी तव्हां ॿुधायो त कश्मीर कंदकोट बि सिंध में आहे, त पोइ साईं अमुन कराइनि न उते, सिंध में आहे त सिंध पूरी में माशाल्लाह अमुन लॻो पियो आहे, तरक़ी आहे उते त इहा हालत आहे। इहो ज़िलो, इहो छो ज़िलो मूंखे ईअं यकीन करे मूंखे ख़बर न हूंदी हुई, पहिरियों माण्हू कंदकोट कश्मीर में त इहा हालत आहे, तव्हांजी प्राइवेट सिक्योरिटी गार्ड आहे न, उते प्राइवेट सिक्योरिटी गार्ड नथो रखी सघे माण्हू, उन सिक्योरिटी गार्ड खे बि अगवा करे था वञनि। सिक्योरिटी गार्ड तूं कल्ह मूंखे अमरा ॿुधायो आहे त लाश सखर मां कंदकोट खणी पिया अचनि एम्बुलेंस ते, लाश खे अगवा कयो अथनि, एम्बुलेंस उते बीहारी अथनि, ऐं उहो लाश जा 20 लख वठी करे होॾे माण्हू पिटको लॻो पियो आहे लाश जो दफ़न, 20 लख वठी लाश एम्बुलेंस आज़ादु कई अथनि। इहा हालत आहे, छा कजे? इहो छा था कयो? फायर त थियो कोन, पाण खे मारियो बसि। कॾहिं कॾहिं ईअं बि ॾिठो वियो सिक्योरिटी गार्ड पाण खे बि फायर करे छा कयूं, तंग थी करे। जॾहिं पूरत न पवंदी आहे इंसान जी, अहिड़ा हालात ॾिसंदो आहे त बसि सुभाणे असांजो बि वारो आहे इहो। पोइ आख़िर छा थींदो सम्झ में नथो अचे, प्राइवेट सिक्योरिटी था रखूं, असां ॾींहं गुज़ारियूं था, जेको थींदो तव्हांजो थींदो, असांजा पंहिंजा ॾींहं गुज़रनि था। माना हर कोई माण्हू पंहिंजे पाण खे पाण बचाए, हाणे ख़्यालु पंहिंजो पैसे वारो करे, बाक़ी ग़रीब त ॾिसे थो हालात इहे लॻा पिया बीठा थी। साईं पोइ कीअं थींदो, छा थींदो पोइ हिन मुल्क जो, जॾहिं सिक्योरिटी इदारा बि सिक्योरिटी कोन था ॾियनि, प्राइवेट सिक्योरिटी गार्ड्स इहा हालत आहे जो उहे बि सचा न आहिनि, पंहिंजे हिन सां कम सां फर्ज़ पूरो नथा कनि, ज़ाहिर पघार घटि आहे उन्हनि जी, केरु जान ॾींदो 10-15 हज़ार, 12,000 जे लाइ पाण खे त न माराईंदासीं त पोइ माण्हू काॾे वञनि सभु? 5 लख ॾियो, ॾिसो त मुंहिंजे इलाइक़े में केरु करे बदमाशी। हाणे 5 लख जो तव्हांखे बि ॾियूं, टैक्स अलॻि था ॾियूं हुकूमत खे, पोइ बि सिक्योरिटी कोन थी मिले, तहफ़ुज़ कोन थो मिले, त पोइ माण्हू छा करे? आख़िर गुज़ारे वञे बसि, पोइ फोत थी वञे बसि। ॾींहं पंहिंजा ॻणियूं, ॾींहं बसि आख़िरी दौर आहे, इहे क़यामत जूं निशानियूं न। हूअं मुस्तक़बिल में छा था सम्झो, बहितरी ईंदी न ईंदी? परे परे ताईं मूंखे नज़र नथो अचे, मां जेके ॾिसां थो, जेके शुरू खां न साईं चवंदा मूंखे त हैरत में तूं इहो विझी छॾियो जो कश्मीर कंदकोट सिंध में आहे, सिंध जो ज़िलो आहे। उतां जा MPA आहिनि जेके हिते मिनिस्टर बि आहिनि उतां जा, हिते असां वटि सिंध असेंबली में,
न पोइ बसि इहो धाड़ेलनि एॾो राज करे छॾियो आहे माना बसि जंहिंखे वणे माना अगवा कनि, लाश अगवा कनि, ॿार अगवा कनि। बसि हाणे छा चवंदा आहिनि न बात तो सचे मगर बात है रुसवाई की। अलाह कंदो तरक़ी ईंदी, मौला कंदो, असांजी दुआ आहे असांजी सिंध सगोरी में अलाह कंदो अमन थींदो, मौला कंदो पंहिंजे पाकिस्तान। तूं मोतबर आहे, तूं अचे थो, तूं अहिड़ो किराओ ॾे, तूं किराओ असां प्रोग्राम जे वक़्तु पंहिंजे पुॼाणे ते पहुचे थो। नाज़रीन ते असांजे प्रोग्राम जे वक़्तु पंहिंजे पुॼाणे ते पहुचे। महिरबानी तव्हांजी साईं। सिक्योरिटी गार्ड जो मां ॻाल्हियूं ॿुधियूं, चांहि जा पैसा, हिन सिक्योरिटी गार्ड जी ॻाल्हियूं ॿुधियूं। चांहि जा पैसा साईं तव्हां चांहि पीआरियूं था, प्रोग्राम ख़तम थियो, तव्हां वेहो ॿाहिरि। बाबा तूं मोतबर आहे, असां पाण चांहि जा पैसा घुरंदा। सिक्योरिटी गार्ड जी इहा हालत आहे। गार्ड्स बिल्कुलु पघारूं उन्हनि जूं बि घटि आहिनि। ज़ाहिर आहे 10-15 हज़ारनि ते केरु पंहिंजी जान जोखे में विझंदो। ऐं जेकॾहिं उन्हनि जी पघारूं सुठियूं हुजनि त उहे बि पंहिंजो फ़र्ज़ु सुठे नमूने सां निभाए सघनि था, पर जंहिंजूं पघारूं सुठियूं आहिनि ऑलरेडी उहे पंहिंजो फ़र्ज़ु कोन था निभाइनि सही तरीक़े सां। तव्हां ॾिठो त पूरी सिंध में बदअमनी केॾी लॻी पई आहे। कोई बि माण्हू, कोई बि ॿार, का बि औरत महफ़ूज़ न आहे। सो अलाह साईं खां दुआ आहे त अलाह साईं असांजे पाकिस्तान ते ख़ासि करे सिंध ते रहम करे ऐं अमन अमान क़ाइमु थी वञे। इन ते मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। टिपिकल टाक। कंहिंखे कोन छॾबो ज़ाहिर थींदा सरे आम। नवी दे दुनिया में थींदा हित चर्चा सभु आमो जाम। नवी दे पतो किरदारनि जी दुनिया जा हूं बेबाक। टिपिकल टाक। टिपिकल टाक। टिपिकल टाक।